अस्सलाम वालेकुम दोस्तों, वरी अपडेट ॾींदा हलूं दुलाम ड्रामे के बारे में। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ज़बरदस्त अपडेट ॾींदासीं दुलाम ड्रामे जी। इन वीडियो के आख़िर ताईं दोस्तों ज़रूर ॾिसंदा ऐं थी सके तो हाणे लाइक ऐं सब्सक्राइब शेयर भी करे छॾियो, जीअं हर वक्त बर वक्त तव्हांखे अपडेट मिलती रहे दुलाम ऐं ॿियनि ड्रामनि जी। दोस्तों सामूं शूटिंग तव्हां ॾिसी रहिया आहियो, जंहिंमें उम्मीद अली कलवड़ यानी ओठो जेको ज़हर ज़िंदगी में हुयो, यानी जबार जेको पत्थर दुनिया में हुयो, अहिड़े हिसाब सां उन्हीं जा कुछ सीन टियों शूट कया विया, जंहिंमें हू हिकिड़े घर में रात जे टाइम कंहिंखे पूरण जी कोशिश करे रहियो आहे। हिन ड्रामे में जेको आहे ज़ुल्म ॾेखारियो वियो आहे, जंहिंमें ओठो यानी उम्मीद अली कलवड़ कंहिं माण्हू खे खॾु खोटराए रात जे टाइम पूरे थो पियो, ऐं इहो सीन शूट कया विया। शूटिंग कई वई दुलाम ड्रामे जी। ज़बरदस्त ये सीन हुआ दोस्तों, बेहतरीन तरीक़े सां ॾाढो ज़ुल्म कहर भी ॾेखारियो वियो, मिसकीनत भी ॾेखारी वई ऐं ज़ालिम भी ॾेखारियो वियो ई शूटिंग जे दौरान। दोस्तों ये सीन जेका असां ॾिठासीं न, हक़ीक़त पुछो जॾहिं ड्रामे जी किस्त में तव्हां ॾिसंदो न, तव्हां ॻोढ़ा वही वेंदा। ॿिए तरफ़ खादिम खोखर जा भी सीन काफ़ी शूट कया विया। आज़म मंगल जी शूटिंग पूरी थी चुकी है, मुकमिल थी चुकी है, हू मोटी वियो आहे पंहिंजे ॻोठ ॾांहुं। ऐं ॿी तरफ़ त जेको आहे हाणे बक़ाया थोरी थकी जेकी शूटिंग हुई बरसात रोके वई, हाणे जेका बंगलनि जे अंदर जेका शूटिंग आहे उहा हली रही आहे थोरी थकी दुलाम ड्रामे जी। तमामु जल्द इहा बक़ाया शूटिंग पूरी थियण वारी आहे। ड्रामो तमामु जल्द अची वेंदो, लाइक कंदा।